नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तक खिपरो का खबर ॾींदा हलूं त खिपरो जे यूसी कामिल हिंगोरो में ज़िले काउंसलर हाजी खुदा बख्श दर्स के मिलियल सोलर प्लेटूं ऐं पखा विराइण लाइ दर्स हाउस ते तकरीब थी गुज़री, जंहिंमें खिपरो जे यूसी कामिल हिंगोर जे फंक्शन लीग तरफ़ां चूंडियल काउंसलर हाजी खुदा बख्श हमदो खान दर्स पारां अछड़ो थर में ज़िले काउंसल सांगड़ तरफ़ां मिलियल 13,80,000 रुपए जे माले जो सोलर सिस्टम विराया, जंहिंमें 2 बैटरियूं 2 पखा 1 UPS शामिल आहे। इन मौके ते MSF सिंध जे सदर वकार जट, ज़िले काउंसल सांगड़ जे चूंडियल काउंसलर अला बचायो मंगरियो, मोहम्मद खान मंगरियो, चौधरी लियाकत अली, साहब खान पठान, यूसी चेयरमैन अली खान आरिसर, इस्माइल दर्स, इब्राहिम दर्स, रुस्तम दर्स, मुखी मोहनदास समेत अछड़े थर जे मुस्तहक माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते फंक्शन लीग ज़िले काउंसलर हाजी खुदा बख्श दर्स पंहिंजे खिताब में चयो त असां 3 सालनि खां जदोजहद खां पोइ असां 13,80,000 रुपए फी काउंसलर खे बजट ॾिनी आहे, जंहिंजा असां सोलर सिस्टम विराया आहिनि। जॾहिं त ज़िले काउंसलर मोहम्मद खान मंगरे चयो त असांखे ज़िले चेयरमैन ज़िले काउंसल सांगर पारां तरक़ियाती फंड में नज़रअंदाज करण सबबि असां एंटी करप्शन कोर्ट समेत हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कई है, जंहिंखां पोइ मजबूर थी असांखे कुझु हिसो ॾिनो आहे। हिन चयो त अॻु में 22 करोड़नि जी टेंडर में फंक्शन लीग जे हिकु बि काउंसलर खे फंड न मिलियो आहे। हिन भेरे सांगड़ ज़िले काउंसल पारां 64 करोड़नि मां 46 करोड़ बजट तरक़ियाती फंडनि लाइ मुक्त सही आहे, पर हिन मां असांखे 15 करोड़ बजाए सिर्फ़ 4 करोड़ रुपए जो बजट ॾिनो वियो आहे। PP वारनि फी मेंबरनि खे 40-40 लख रुपए जा बजट मिलिया, पर हिननि सभु विकिणी छॾिया आहिनि। असां मीडिया साम्हूं आवाम खे सोलर सिस्टम विराए पिया ॾियूं। तकरीब खे वकार जट, अल्लाह बचायो मंगरियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हींअर तक़रीबन 46 करोड़ तरक़ियाती मद में 46 करोड़ रुपया मिलिया आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल खे, ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल में 109 मेंबर आहिनि, जंहिं मां 36-37 मेंबर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जा आहिनि, ऐं असांजो हिसो कानूनन पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे मेंबर्स जो 3 हिसो थिए थो, ऐं 3 हिसो 46 करोड़ जो 15 करोड़ 33 लख कुझु आहे। ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे मेंबर्स खे अगरि मुनसिफ़ाणी विर्छ जे तहत फंड्स ॾिना वञनि हा त पोइ 50 खां 60 लख फ़ी मेंबर खे मिले हा, पर असांखे 13,80,000 रुपया फ़ी मेंबर खे ॾिनो वियो आहे। न बिल्कुलु कोर्ट में वञण खां पोइ मिलिया आहिनि, इन ते त का बि राय ई कोन्हे। ऐं असां डिस्ट्रिक्ट काउंसिल में दोस्त बार बार पीपल्स पार्टी जे जेका हुकुमरान दौरा उनखे बार बार चवंदा बि रहिया आहियूं त इहो असांजो हक़ आहे, ऐं तव्हां जमहूरियत जा सभ खां वॾा आलम बरदार थियण जी कोशिशि कंदा आहियो, जमहूरियत जी ॻाल्हि कंदा आहियो, अवाम जी ॻाल्हि कंदा आहियो, अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियो, त पोइ अगरि असां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे प्लेटफॉर्म त चूंडिजी बि आया आहियूं, त असांजे पोयां बि अवाम ई आहे, अवाम जा हक़ ई आहिनि, तव्हां उहे हक़ माण्हुनि जा माण्हुनि ताईं पहुचायो। इहो फेज़ असांजो तक़रीबन 1.5 साल हलियो, जंहिंमें असां बार बार डायलॉग करण जी कोशिशि कई, ॻाल्हियुनि जी कई। पीपल्स पार्टी जे मेंबर्स खे त ज़ाहिर आहे घटि में घटि त 50 लख 40-50 लख मिलियो आहे, बाक़ी कुझु मेंबर्स खे 80 लख करोड़ ताईं मिलिया हूंदा, लेकिन 40-50 लख मिनिमम घटि में घटि मिलियो आहे। ऐं असां वटि 13,80,000 फ़ी मेंबर खे न, उन मां असांखे बिल्कुलु कोन मिलियो। पहिरियों टेंडर आहे, ॿियो टेंडर आहे जंहिंमें असांखे ॾिनो पियो वञे। पहिरें टेंडर में असांखे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो, उन खां पोइ असां पंहिंजो हाई कोर्ट में बि वियासीं, एंटी करप्शन कोर्ट में बि वियासीं, उहो टेंडर में नज़रअंदाज़ थियण खां पोइ वियासीं। पहिरियां असां हुननि सां कोशिशि कईसूं त हिकिड़े सहकार जे तरीक़े सां ॻाल्हियुनि जे ज़रिए पंहिंजा हक़ वठूं ऐं कोर्ट में न वञूं, छो जो जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे हिकु अवामी ऐवान आहे, त ऐवान जूं ॻाल्हियूं ऐवान में ई हल थियनि। पोइ जॾहिं ऐवान में हल न थियूं त पोइ असां कोर्ट जी तरफ़ वियासीं। असां बसि पहिरियों दफ़ो मिलियो आहे 13,80,000 जो असांजे फंक्शनल जे जेके बि आहिनि न, इन लाइ हिकिड़ी शइ कारामद शइ, ॿी का वॾी शइ स्कीम त करे कोन सघियासीं। मिसाल 40 मिलिया त 40 घराणा हिन में उन्हनि खे फेवर मिलंदो आहे, माण्हू थर अछड़े में रहंदा जिथे लाइट आहे न आहे, उनजे करे हुनखे असां ॿी का स्कीम ॾेई न पिए सघियासीं। न असां पोजिशन में लाज़मी असांखे हुननि घटि हूंदा न, उहो हुनजी उहा इक़्तिदारी पार्टी आहिनि, हिते उन सां ठीकु आहे, असां इन लाइ हुननि जी महिरबानी। न असां मुतमिन न आहियूं, हुनखे हिसो असांखे घटि मिलियो आहे, असांखे जेको मिलणु खपे आहे उहो असांखे कोन मिलियो आहे, ऐं इहो असांखे तमामु घटि मिलियो आहे। हुते असांजी सिर्फ़ु सुरतार 0 आहे, असांखे कुझु नथो ॾिनो वञे, का शइ नथी ॾिनी वञे। ऐं जेका चेयरमैन साहबु आहे या उनमें हिमत हुई, असांजे दोस्त कोर्ट में विया आहिनि, ऐं इंशाअल्लाह ताला असांखे उमेदु आहे त असांखे रिलीफ ज़रूरु मिलंदो। असां कुझु कोन विरायो आहे, न को असांखे मिलियो आहे, न को असांखे का शइ मिली कोन्हे, किथां विरायूं। असांजो ऑलरेडी केस हले पियो इन्हनि बजट ते, ऐं जेके स्कीमूं आहिनि
असांखे त मिले कुझु कोन थो, जेके 4-5 साल थी विया आहिनि अहिड़ी का शइ असांखे कोन मिली आहे ऐं सिंध गवर्नमेंट तरफ़ां चेयरमैन तरफ़ां सिटी चेयरमैन तरफ़ां। उन जो असांजो जेको ड्यू शेयर थियो ते उहो असांखे कोन ॾिनो वियो। पोइ असां उनजे करे मजबूरन कोर्ट में वियासीं, हाई कोर्ट में वियासीं, उन खां पोइ असां एंटी करप्शन कोर्ट में वियासीं। उन खां पोइ असांखे जेको पंहिंजो जेको ड्यू शेयर थियो ते उहो त कोन ॾिनो वियो, पर असांखे जेको 4 करोड़ रुपया ॾिना विया 20 मेंबर। छो असां वोटरनि खे जेको बि असांखे मिले पियो त असां उन्हनि खे जेको ॾियूं पिया, इनशाला असां जेको उन्हनि जे लाइ असेंबली में बि ॻाल्हायूं था, हर जाइ ते जेको असांजो उन्हनि जो आवाज़ आहियूं, उन्हनि जो आवाज़ उते बुलंद कयूं था, उन्हनि जे लाइ ॻाल्हायूं था। असां वोटरनि जे लाइ ई कयूं पिया, असां पंहिंजी ज़ात जे लाइ कुझु बि न कयो आहे, न कंदासीं। न असां पंहिंजे लाइ TADA, न असांजो पघार आहे, असां पंहिंजे ई ख़र्च ते उते अचूं था वञूं था। असांखे जेको ही सामान आहे उनजो किरायो असां पाण ॾिनो, असांखे हिकिड़ो रुपयो जी माना हुन माना असां मेंबरनि खे फ़ाइदो कोन्हे। असां जेको बि कुझु कयो पंहिंजे वोटरनि जे लाइ कयो आहे। इनशाला हींअर त हीउ दौर आहे, पर इनशाला सुठो को दौर अची वियो, हिन खां वधीक इनशाला असां हुनजी मेंबरनि जी ख़िदमत कंदासीं असांजे वॾनि जी रहनुमाई में इनशाला। जीअं त साईं अॼु मीडिया वारनि दोस्तनि जे साम्हूं ॾिठो वञे थो, सभु मीडिया जी अखि मज़ा ई गुज़रे थो। जीअं त हीअ जो असांजी यूनियन कौंसल कामिल हिंगोरो आहे, उनजो आउं चेयरमैन आहियां ऐं उन यूनियन कौंसल मञा हाजी ख़ुदा दर्स ज़िले कौंसल जो मेंबर थियो आहे। उन असां अपोज़िशन में आहियूं, 3 साल उन्हनि वेड़ कई आहे, बाक़ाइदे विड़ी अपोज़िशन खां बि इहो जेको तक़रीबन 13,80,000 जो शेयर वरितो, उहो हींअर सभिनी जे साम्हूं यूनियन कौंसलनि जे माण्हुनि खे मिले पियो। असां इन मां बिल्कुलु मुतमिन आहियूं। हाजी साहब जी वॾी महिरबानी जंहिं हेॾी वेड़ कई आवाम लाइ। थर में हिन शइ जी तमामु ज़रूरत आहे, छो त थर में लाइट आहे कोन, हिन शइ जी तमामु ज़रूरत आहे। उन करे हाजी साहब जी महिरबानी ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त हाजी ख़ुदा जी दर्स वरी बि वेड़ कंदो, जेका बि उन्हनि खे मिलियो उहो ईमानदारी सां अछड़े थर में विराईंदो। सही आहे, शुक्र साईं मिलियो। असांजो तालुक फैक्चरिंग सां आहे, असीं वाउंटर फैक्चरिंग जा आहियूं। असां तालुके ज़िले काउंसलर हाजी ख़ुदा दर्स जा थोराइता विया आहियूं, जंहिं क़ौमी असेंबली में जा वेड़ करे इहे असांजे लाइ इहे सोलर सिस्टम आंदो आहे। असीं थैंक्स महिरबानी हाजी ख़ुदा दर्स जी वॾी महिरबानी, जेको असांजो कामिल हिंगोरो यूनियन जो काउंसलर आहे, उन वॾी पंहिंजी वेड़ करे पंहिंजी क़ुर्बानी ॾेई सोलर सिस्टम असांजे लाइ महिरबानी बराए आमद कया।